सिंधी फिल्मूं त तारीख़ बणिजी वियूं आहिनि। न हाणे उहे सिनेमायूं आहिनि ऐं न ई उहे फिल्मूं ठहंदियूं। इन करे वधि खां वधि हिन चैनल खे ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो। आयशा शायद अभी देर लगाई न मारो तोखे केड़ी खबर केड़ा जतन करे इत्ते पहुती है। ये सब बहाना है तक पाए शायद